अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, सिंध जी मौसम सूरत सां गॾु मां नूर इल्मी दोस्तनि जे ख़िदमत में हाज़िर। 26 मई 5 महीनो 2005 कराची खां कश्मीर खां थरपारकर ताईं सिंध जे तमामु नंढनि वॾनि शहरनि ऐं ज़िलनि जी हिकु तफ़सीली रिपोर्ट मौसम जे हवाले है। दोस्तनि जा सवाल आहिनि त ही ईंदड़ हफ़्ते यानी जो शदीद घुट बूस्ट जी माहौल आहे, गर्मी जी लहर आहे, केसियों रहंदो ऐं ॾखण जूं हवाऊं सिंध में दुबारा कॾहिं बहाल थींदियूं। दोस्तनि जा सवाल आहिनि त ईंदड़ हफ़्ते या ॾींहं ॾींहुं का ख़ासि सिस्टम का ख़ासि बरसाति जी सिलसिलो यानी सिंध में अचण जा चांस आहिनि या न आहिनि। दोस्तनि जा इहो बि सवाल आहिनि त ई तूफ़ान आहे उनजी जेको आहे सो कहिड़ी सूरत आहे ख़तमु थी चुको आहे या सिंध तरफ़ अचण जा इम्कान आहिनि। सिंध जे तमामु शहरनि जी तमामु दोस्तनि जी मुख़्तलिफ़ सवालात आहिनि। इंशाअल्लाह मां दोस्तनि खे हिन वीडियो में सभु सवालनि जी जवाब ॾींदासीं। खां पहिरियां ॻाल्हि कजे त ही ईंदड़ हफ़्ते यानी अॼु 26 तारीख़ आहे, ईंदड़ यानी 1 जून ताईं या 2 जून 1 जून खां सिंध जे अक्सर इलाइक़नि में ही घुट बूस्ट ख़तरनाक गर्मी जी शिदत हिन में कमी इंशाअल्लाह ताला। ये 2 जून खां सॼी सिंध कराची तां कश्मीर खां थरपारकर ताईं दुबारा जेको आहे सो मौसम सरमा ज़बरदस्त रहंदो, ॾखण जूं हवाऊं बहाल थींदा, सॼे सिंध में दुबारा जेको आहे सो मौसम बहितर रहंदो। ही गर्मी जो सिलसिलो आहे जेको हिन वक़्तु जारी आहे, हीअ उत्तर सिंध जे इलाइक़नि में जेको आहे सो 2 जून खां बाद तमामु गर्मी में कमी ऐं घटी ईंदी। विचोली सिंध में 1 जून खां ॾखण जूं हवाऊं जारी रहंदा, मौसम गर्मी में सख़्तु कमी ईंदी। ऐं ॾखण सिंध जे इलाइक़े में अगरि ॾिसिजे त 30 मई खां सिंध में का ॾखण सिंध जे इलाइक़नि में काफ़ी मौसम बहितर रहंदो ऐं गर्मी में तमामु घटिताई ईंदी, ॾखण जूं हवाऊं ज़बरदस्त बहाल थींदियूं। ॻाल्हि कजे त इहो हवाऊं जेको आहे सो नॉर्मल खां कुझु तेज़ घटि ॾखण जे सिंध कराची ठट्टा नूरियाबाद हैदराबाद बदीन ताईं शाम राति जे टाइम जेको आहे सो वक़्फ़े सां जारी रहंदा। ईंदड़ हफ़्ते सॼे सिंध में का सिस्टम या को ख़ासि बरसाति जी त इम्कान नज़र न पिया अचनि। बाक़ी अॼु इहो ॻाल्हि करे सघिजे त अॼु बि ओलह सिंध किथे किथे ककड़ ठहण सां बरसाति मुमकिन थी सघे थो। वधीक अगरि ॻाल्हि कजे त सुभाणे 27 28 तारीख़ कुझु गर्मी जे करे सिंध में किथे किथे ककड़ ठहण सां बरसाति मुमकिन थी सघे थो, ख़ासूसन शहरत कोट लाड़काना सक्कर कंदकोट कश्मीर जैकमाबाद घोट कीमिरपुर माथेलो यानी सिंध जे उत्तर ओलह कुझु विचोली सिंध नवाबशाह यानी नवाबशाह दादू वाई पांडी खीरथल खीरचाट अछरोथल किथे किथे गर्मी जे करे सुभाणे 27 28 तारीख़ ककड़ ठहण सां गजगोट सां बरसाति वसण जा इम्कान मौजूदु आहिनि। छो त ही गर्मी जी लहर आहे, हिन में कुझु लोकल एक्टिविटी कर ऐं कुझु बरसाति जी चांस जेसि ॾियनि पिया चंद हिकु इलाइक़नि में गजगोट सां बरसाति मुमकिन थी सघे। ऐं जेका इहा गर्मी जी शिदत जी लोकल एक्टिविटी करनि इहे 29 जून यानी 29 मई खां तक़रीबन इहो चंद ॾींहं यानी सुभाणे 27 28 29 तारीख़ के ॾींहुं किथे किथे उत्तर सिंध ओलह सिंध विचोली सिंध बरसाति मुमकिन थी सघे। ॻाल्हि कजे त ईंदड़ चंद ॾींहं लोकल एक्टिविटी ककर ऐं बरसाति जे हवाले त थरपारकर रेगिस्तानी इलाइक़नि में यानी ॾखण सिंध जे चंद हिकु इलाइक़नि में बि लोकल एक्टिविटी ककर सां बरसाति मुमकिन थी सघे थो। वधीक पल पल जी मौसम जी रिपोर्ट लाइ असांजी पेज खे फॉलो ऐं लाइक करियो ता त वधीक जल्द खां जल्द अपडेट तव्हां दोस्तनि ताईं पहुची वञे। अल्लाह हाफ़िज़।